लिखे तो त अदा मां लाड़काना सिंध जो रवासी आहियां। कोरिया में स्टडीज़ जे लाइ विया, स्टडी जे लाइ। अदा मुंहिंजे मथां कुझु मसइलो आहे। 3 महीनो आहे या 4थो महीनो थींदो या 4 महीना थींदा। राति जो सुम्हण वक़्तु मूंखे बुरा ख़्वाब बि अचनि था ऐं शिरक बि भरियां थो। इन जी मूंखे छा वजह आहे, इहा मूंखे वजह ॿुधाए। बेशक रब्बुल आलमीन तव्हांखे सलामत शाद आबाद रखे। तोसां गॾु असां ॿियनि खे बि इन ज़रिए ते इहो पैगाम पहुचाईंदासीं। इहो उन इंसान में मर्ज़ पायो वेंदो आहे जंहिंखे इल्मु, जादू, बदनज़र, इहे उन्हनि इंसाननि में अहिड़ी बीमारियूं पाई वेंदियूं। सभ खां पहिरियों जेकॾहिं ग़ैम जो आदी आहे, हिकिड़ा गेम जा आदी हूंदा आहिनि, उहे बि बुरा ख़्वाब ॾिसंदा आहिनि, अचानक शिरक भरींदा आहिनि। गेम जा आदी जेके मोबाइलनि ते गेम में लॻा पिया हूंदा आहिनि, इहो उन्हनि सां बि ज़्यादा तौरु मर्ज़ पेश ईंदो आहे। ॿियो वरी जिन जे मथां इल्मु थींदो आहे, जादू, उन्हनि जे मथां बि इहो पायो वेंदो आहे। बहरहाल इंशाअल्लाह तबारक अल्लाह जे फज़ल ऐं करम सां जेके मां तो ताणी ॻाल्हि शेयर कयां थो, इन ते अमल कजांइ। इंशाअल्लाह तूं पाण मूंखे जवाबु ॾींदे। सभ खां पहिरियों उहा साइड मटाए जंहिं साइड ते तुंहिंजो सुम्हणु, ऐं सुम्हण खां पहिरियों पंहिंजे हंध खे सही तरीक़े सां छंडींदा कयो। हंध खे छंडे करे आयतल कुर्सी पढ़ी, चो तरफ़ दीवार जी तरफ़ शुकारे पंहिंजे हंध बिस्तरे खे बि शुकार, ऐं हथनि खे फूक ॾेई पंहिंजे जिस्म ते बि शुकार। उन खां अलावा प्यारे आका मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुम्हण खां पहिरियों 3 चकर सूरह इख़लास, 3 चकर सूरह फलक, 3 चकर सूरह नास पढ़ी हथनि ते फूक ॾेई पंहिंजे जिस्म ते, पंहिंजे वारनि खां वठी पंहिंजे पेरनि जे नहनि ताणी साईं जन हथ घुमाईंदा। इहो छाजे करे? बदनज़र जे करे। इल्मु, कारो इल्मु, कहिड़ी बि मैजिक ताक़त रखण वारो हुजे, इंशाअल्लाह तबारक अल्लाह जेकॾहिं तव्हांजे अंदर में हूंदो, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां उहो उन वक़्तु ई तव्हांजो ख़तमु थी वेंदो। अल्लाह रब्बुल जलाल क़ुरान में हर मर्ज़ जो इलाज ॾिनो आहे। बल्कि मां सभिनीनि खे अॼु हिकु रिक्वेस्ट थो कयां त अॼु बदनज़रियूं एतिरियूं इंसाननि में, जंहिंजी वजह सां को परेशान, ग़मनि ऐं तकलीफ़ुनि में बि हलियो वेंदो आहे। का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, इहा बदनज़र जी बि हूंदी आहे। घणनि जो अचानक मन बेचैनी अचणु, अचानक मन परेशान थियणु, अल्लाह जो हर शइ आहे बि फिर बि मन टेंशननि में, परेशानी में रहणु, इहे बि बदनज़र जी अलामतनि बाबा। सभ खां पहिरियों जेतिरो थी सघे बि निमाज़ जी पाबंदी कयो। हर निमाज़ खां बाद में, फ़र्ज़ निमाज़ खां बाद में सूरह इख़लास, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 2 नंबर ते सूरह फलक, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल औज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रिल नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद।
टे नंबर ते सूरह नास बिस्मिल्लाह रहमान रहीम कुल औज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जन्नति वन नार। जेतिरो थी सघेव हर निमाज़ खां बाद में हिकु हिकु मरतबा पढ़ी पंहिंजे हथनि ते फूकू ॾेई पंहिंजे वारनि खां वठी पेरनि ताणी घुमाईंदा कया। या बदनज़र इंसान खे अंदरनि जो अंदर मन खाईंदी वेंदी आहे, उन इंसान खे ख़बर न पवंदी आहे, अचानक चेहरे जी रौनक ख़तमु थी वेंदी आहे। बदनज़र एॾी ख़राबु आहे, उठ खे हांडी में पहुचाए, इंसान खे क़बर में पहुचाए। बहरहाल हिन अमल ते अमल कजो, इंशाअल्लाह तबारक अल्लाह रिज़ल्ट पाण ॾिसंदे।